पैसनि लाइ वियो ठेकेदार अञा मोटी न आयो। सुल्तान खे सुबह खां वठी पैसे लाइ मोकिलियो आहे, अञा સુધી न आयो आहे। रिपोर्ट थी विया अञा સુધી मोटी कोन आयो आहे। रईस तोखे त ख़बर आहे हुनजी पंहिंजे दोस्तनि सां गप शप में किथे वेही रहियो हूंदो। हुन निभागे खे अचण ॾे हुनजी सही ख़बर वठंदो। रईस सुल्तान खे मल विढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे, हू पंहिंजे दोस्तनि सां मल पियो विढ़ंदो हूंदो। हिकु दफ़ा हुनखे अचण ॾे, हुनजी मल सॼी पूरी थो करियां। रईस सुल्तान खे अवां खामखा मथे चाढ़े छॾियो आहे, कमकार त हू करे ई कोन थो, जेॾा मोकिलियो देर देर देर। छा करियां कमदार, निभागे जा नंढा हूंदे खां माउ पीउ गुज़ारे विया, मूंखे ॾाढो प्यारो थो लॻे। रईस वॾा, तव्हां मुलाज़िमनि खे मुलाज़िम सम्झो ई कोन था, अमी थोरी सख़्ती त हुन ते करियो। अचण ॾे निभागे खे, हुनजी सुल्तानी हुनजे जिस्म मां थो कढां। अचण ॾे निभागे खे। वाह वाह सुल्तान वाह। सही सही हे तव्हांजा पैसा। निभागा सुबुह जो वियो हाणे मोटी आयो। सही रास्ते में मलाखड़ो लॻो पियो हो कुश्ती जो, उन में ज़ोर आज़माई थई, नहीं करे देर हियो रुगो निभाग पाई लॻायो जो निभाग पाई लॻायो। वरी ठेकेदार पैसा कम ॾिना। सही उन चयो अॼु इहे ई आहिनि बसि। रईस माल त वापारी सभु खणियो वञे, पर पैसा कोन थो ॾे। हिनजे करे हुनखे फोट आई। इहो चोथों दफ़ा पूरी रक़म न पियो ॾे। साईं पोइ छा करणु खपे? हिनखे नेर में खणी उछलाए छॾिजे। साईं इहा ॻाल्हि आहे त पाऊं हींअर ई वञी ठेकेदार जे बचे खे सबक सिखाया था। यार कमदार, तूं वञ हिनजे पोयां ॾिस, इहो हींअर सच मां वञी नेर में उछलाए छॾी। चङो साईं, मां ॾिसां थो। हिन मां फांसी पियो आहे। ही सुल्तान न सुल्तान बादशाह बणिजी वियो। अरे निभागा, ही सीधो सीधो कत्ल जो केस, तूं त असांखे फांसाए छॾींदे। रईस, मां सही वक़्त ते पुॻुसि, न त ठेकेदार हुजे ई न। साईं हू छा करे? हू त तव्हांजो हुकुम मञे। तव्हां त चयो अहिड़े बेईमान खे प्राच में ॿोड़ खपे। सो आऊं जीअं वियुसि त झले गले में आयो हुयुसि पाणी में। अरे मां त तोसां भोग ते कया, तूं सच में वञी हुनखे ॿोड़िया आहीं। साईं ॿोड़िया आयुसि त कहिड़ो गुनाह जो कमु कयो? ॿुधे हा न त पाण सिंध जा हिकिड़े बेईमान जो वज़न घटि थी वियो। माच कर कम वक़्त मारिया। साईं, ठेकेदार खे त करण ई कोन थो अचे। चङो थियो हुते तारू बीठो। हेलो नासिर खान। हाँ सुनाओ, तुम कब आ रहे हमसे मिलने? बच्ची आ रही है कजन के साथ गाड़ी में, अब तेरे पास पहुंच जाएगी। आप अपने मुंशी को भेज देना रोड पे, उसको रिसीव करें। हाँ ये तो खुशी की बात है। बच्ची किसके साथ आ रही है? ठीक है मैं अपने कमदार को भेज रहा हूँ रोड पे, वो इनको खुद ही ले आएगा। ठीक रहेगा, बिल्कुल ठीक रहेगा। हेलो 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 ये तो मागी कटती हो। साईं बैटरी त ख़त्म कोन थई सर। बाबा सुल्तान, ओफ बाबा कमदार, मेहमान रोड ते अचनि था, वञी वठी अच। जी साईं। साईं पोइ आऊं महिमाननि खे वठण वञा? बाबा तूं ईअं कर,
जमाल बाग में वन अंबड़ जो सौदो करे। क्या हुआ? मेरे ख्याल से गाड़ी खराब हो गई। मैं हवेली जाती हूँ, आप इस गाड़ी को सही करें। तुम्हें हवेली का रास्ता पता है? मैं बचपन में आई थी, मुझे इस रास्ते का पता है। मैं किसी को भेजती हूँ। चलो ठीक है। देखो मुझे खोया के राह मुखे त तू छोकरी दिसण कोन थी अचे पक्के ॾेण ये खजी आ रही। शट अप। ए वो गाड़ी भी अंग्रेजी में आऊं जा अंग्रेजी में सीधे नहीं हम ज्यादा नहीं। हां आपको मुझसे तकलीफ क्या है? सारी उर्दू रना तो मुझे पोया पोया छाला पे चे। तुम मेरे आगे आगे क्यों जा रहा? आगे आगे क्यों जा रहा है? ये मुझे गोठ कसबे वाले गोठ जा रहा है। तुम मुझे पोया क्यों आ रही है? आप अपने गोठ जा रहे हैं, मैं भी अपने गोठ जा रही हूँ। तो पांजे घर वाली ना मेरे घर के रोड पे क्यों आते? अभी आओ तो कुत्ता बचाओ मेरे को। मैं डाइन नहीं हूँ, लड़की हूँ, अंधे। हॉल वाला को लड़की है, हमारे लड़की ऐसे नहीं होती है। देखो कैसे कैसे कपड़े किने पाए हैं। फैसला हो गया, अब फैसला हो गया। कैसा फैसला? फैसला ये है कि अभी तू आगे जाएगी, मैं पीछे। ओके, नेवर माइंड। छोरी के नाम चंगो जान छुटी। हाँ ये डेढ़ कितने बची भाई? डान अरे उधर नजर बाहर। अरे ले बाबा छा पियो करी? मेहमान है असांजी, हथ छॾ। तो के इन्हनि जी ख़बर ही कोन्हे। अरे बाबा हथ छॾ लेजो। ये बड़ी बिशनी छोरी है, मुझे खबर है। चल निकल बाहर, अब तेरी होशियारी और चालाकी नहीं चलेगी। अरे दाड़े बाबा हाय ये बिशनी छोरी सजे रास्ते ते मुझे पोया पोया लिकने आई है। तेरा हथ कया में बाबा या मेहमान है असांजी, कमदार के मोकिलियो इन्हनि जे पोयां। कमदार आयो ही कोन्हे, ये पहुची विया मेहमान। साईं ये पंध पे आई इन वटि गाड़ी त कोन हुई, नहीं करे मु कौन सुञाती। अरे निभागा तो मां त फांसी पिया आहियूं, हिननि जी गाॾी ख़राब थी पई है रास्ते में। वो उनके रास्ते जी केड़ी खबर है? मैं बचपन में अपने अब्बू के साथ आई थी, इसलिए मुझे रास्ते का पता है।
माफ करना मेम साहब, भूल गया। अरे निभागा, तेरी मानू मेहमान का पूछे जहाँ पानी किथों आइए किथों गई, कम से कम पूछा तो कर। छोड़िए, रहने दे। मैडम साहब कितनी अच्छी है, मेरा तो कोई कसूर नहीं है। थोड़ो परे थी वे मेहमान। नवाब सुल्तान, तू वन गाड़ी नटी खराब थी पई है, उते गाड़ी बना रहे उनके वठी अच, हिन जे कसन के वठी। ठीक है साईं। बड़ा शैतान है लेकिन दिल का बड़ा अच्छा है। खटड़ा मिठड़ा खार में अंब जड़ा मामा, तू जल्दी है। पर तू आए किथे? अरे मुंजा सिकी लदा भाणे जा, तू किथे आई? आऊं जेको गलीन में लूसी कुत्ते वांगर लूस लूस कंदो तोखे गोलींदो वता। मामा तोखे तो खबर है त मारे वडेरे जो जेको कमकार आहे मुखा सवा त केर करे कोन, उन्हीं में सजो दी मसरूफ होंदो है। ठीक है समझी वयसि। अॼुकल्ह तोते वॾेरे साईं जी जे चमचागिरी जो कमु वधी वियो आहे। चऊं सॼिनी ॻाल्हियुनि जे, पर हाणे मूंसां मिलण कॾहिं ईंदे? मामा कवड़ न कर, बस अचां तो हींअर ई अचां बस। ए अचां घर न। हाय रे मामा हाय, सॼी ज़िंदगी विञाए छॾी, को चङो कमु कोन कयो ॻोठ जे लाइ। अरे घटि में घटि 2 टे कुत्ता पाले छॾिया त ॻोठ वारनि जी त हिफ़ाज़त पिया कनि। हाय रे हाय। मामा फूका वहाँ। छोरा चयो न, तुंहिंजो इहो कमु ई कोन्हे। मामा अछो मथो किने कीअं थो पीए? दवाई मुंहिंजी जान आहे जान, उहो आऊं पीअंदो, तुंहिंजो कमु कोन्हे। मामा सां टकराव न कर। बस भाणेजा बस, हाणे मूं पोइ खां इहो नचण नथो थिए। ए मामा तू पढ़ो किथे आई? तू तो जवान है जवान। आऊं त तुंहिंजे लाइ भाई जो बोलिया। ए यार कहिड़ी बकवास तो करी, तोखे ख़बर न आहे तुंहिंजी मामी अला रखी जे मरण खां पोइ मूं कसम खयो त आऊं शादी कोन कंदुसि। ए कहिड़ो ज़िंदगी लाइ तू हुनखे ज़ाला करे प्यारी मड़ी 2 हफ़्ते जे लाइ शादी कजे को असीं मरी पवंदे मूंखे त सबब भाणेजा अॼुकल्ह ॿुधो अथमि ॾाढो मसरूफ़ आहीं, आहे त ख़ैर तोसां। मामा सक त तुंहिंजी इलाही लॻंदी आहे, पर छा करियां जो वॾेरे साईं वटि हींअर शहर खां ख़ूबसूरत महिमान आया आहिनि, इन जे करे 24 कलाक मसरूफ़ आहे। अरे खूबसूरत मेहमान आयल आहिनि या खूबसूरत बलाऊं आयल आहिनि, पर ॻाल्हि ॿुधे, तूं छुरा हुन जे चकर वकर में मता अची, ये छोकिरी वोकिरी जे चकर में मता अची, छाजे करे जेके बि हिन जे चकर में आया आहिनि उहे सफ़ा बेहाल थी विया। ए न मां न छोकिरी जे चकर में आऊं वरी कहिड़ो
बाबा मूंखे मुंहिंजी नौकरी करण छोकिरी में मुंहिंजो छा? शाबाश शाबाश। इन्हीं चक्कर में मता पे जाए ख्वार थी दे लगड़ उड़ाए करे। मोबाइल मामा मोबाइल मुझे लग किथे गिरी वियो। अरे भाणे जा 36 लख तू सच्चाई अड़ा कम कंदे पर मोबाइल गुम थी वियो न हाणे लगड़ वञी उड़ाए। अरे कमदार बाबा फोन खण मेहमान अची विया तूं छा पियो करी? यार किथे गस भुलजी त भूल गया। अरे बाबा सुल्तान कमदार काॾे वियो? तोखे मोकिलियो कमदार लाइ। ओ साईं छा थियो कमदार खे? अरे बाबा तोखे मोकिलियो कमदार लाइ। महिमान सभु पहुची विया आहिनि, अञा कमदार आए कोन। ओ साईं मामा मुंहिंजो आयो हो हले वियोसि हुनजे करे हले वियोसि हुन सां मिलण। कमदार आए मूंखे ॻाल्हि विसरी वई मोबाइल मुंहिंजे लाइ किथे किरी पई हुनजे लाइ सॉरी। अरे अंग्रेज जा पुट माफ़ी भी हाणे अंग्रेजीअ में वठंदे छा? साईं अंग्रेजी ॻाल्हाइण सां माण्हू जी इज़त वधंदी आहे। ठठ ठठ ठहियो तुंहिंजी सॼी ख़बर आहे। हाणे वञ कमदार खे वठी अच। वैसे हिन खे वञण जी ज़रूरत न मां पाण अची वियुसि। कमदार तो पंहिंजी इहा हालत छो बनाई है? तुंहिंजे पोयां पुलिस लॻी हुई छा? वैसे ये हालत मुझे कुत्तन कही है। कुत्ता तो भंगी समझी तो बया हूंदा जो। वैसे मेहमान अची विया त माण्हू मोकिले मूंखे तो घुराए वठणो हो। मोबाइल निभागे में जी चार्ज भी खत्म थी वियो। कमदार हिनखे मोकिलियमि तुंहिंजे वास्ते पर ही वञी पंहिंजे मामे सां लॻी वियो। रईस हिन निभागे के त हमेशा मूंसां दुश्मनी है। ही मुंहिंजो को कम नथो करे। मुंहिंजो त बेड़ो गरक करे छॾी। अबा सुल्तान सुभाणे हिननि खे वठी वञी पंहिंजी ज़मीन ॾेखार। अहिड़ी बेवकूफ़ी मता करे। जी जी हाज़िर हाज़िर साईं। ॻाल्हि जी ख़बर नथी पए इहो छोरो शहर वारो ऐं उहा छोरी मुमताज़ इन्ही जो पाण में चकर छा? ईअं त कोन्हे जो उन्ही जी पाण में मोहबत आहे। शहर जा माण्हू अजीब अजीब हरकतूं असांखे परेशान करे ॾिनो। Available on iTunes. मौसम ने ली अंगड़ाई सजने लगी है बहार। आजा कर ले प्यार आजा कर ले प्यार आजा कर ले प्यार आजा कर ले प्यार।
Available on iTunes. जादू तेरा चलने लगा, मुझ पे असर करने लगा, बढ़ने लगी इस दिल की जलन, होने लगा है बेकरार। आजा कर ले प्यार, आजा कर ले प्यार, हो आजा कर ले प्यार, आजा कर ले प्यार। मौसम की फैली बाहों में हम खो जाए, इतने पास आ जाए, दो से एक हो जाए। दिल में समा दूर न जा, छू ले मुझे गले से लगा, सांसों की खुशबू से छेड़ ले दिल के तार। आजा कर ले प्यार, 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 आजा कर ले Available प्यार, on आजा iTunes. कर ले प्यार, आजा 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 कर ले प्यार। ए उथी मथे जिते भेणिया सुतो पियो ई रईस कोठाए पियो। ओ मेहमान आया न उन्हनि खे घुमाइण लाइ वठी वञणो आहे। अरे नुबागा तुंहिंजी ज़िंदगी में त कुझु कोन्हे, हेड़ो सुठो ख़्वाब पे ॾिठो। अरे हल हल ख़्वाब ॾिठो, हल 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 अंधा। आप यहाँ पे खड़े हो जाओ, मुझे नहाना है। सुल्तान चलो, मुझे नहाना है। अभी इधर ही खड़ी रहो, हम नहाते हैं, कहीं मत जाना। बता खड़ी को चलो सुल्तान चलो। समझती नहीं है। अरे तुमके जया था ना बेचारी छोरी है। बाबा मैंने खुद बोला इधर खड़े हो जाओ, चलो आओ ढूंढते हैं। आवाज दो, अभी क्या करे। दाद कहाँ हो भाई? यार सारा गलती तुम्हारा है। मुझे मेरे कसूर है। मैंने कहा था उसके साथ खड़ा हो जाओ, तुम खड़ा नहीं हो। तेरी छोरी बैठो जो तू भी न करे। सिड़ुए जा बच्चा के जा बजती तू मुखा बची कोड़ तो सके। मां मुखे खणी पानी में विसे हाने मां तो को उताई पकड़ो जलियो।
तुम कहाँ हो? मुमताज बेगम, मुमताज कहाँ हो भाई? मुमताज बीबी, मुमताज बीबी, मुमताज बीबी। बेटा जैसे किसी लड़की को तो जाते हुए नहीं देखा। बेटा तुम मुमताज बीबी ॾिठी? अरे झंडे या फर केॾा वई? मुमताज बीबी, मुमताज बीबी, मुमताज बीबी। मुमताज बीबी। छोकरी के शेर जी तोका ॾिठी? हा मूं ॾिठी किथे? हा उनखे घुमो खणे पियो केॾा खणी पियो? होॾां पियो। अचो मूंसां, अचो बाबा। सरदार शायद बल्ली आंदी है भाई। भला ये शय आंदी ना। सरदार शायद कड़ी सुठी आंदी है ना। वेशी डालेला 6 महीना चल झेला का बगल में पुलिस बोले रही है। हाँ पुलिस बोले रहे थारे तो उनका पर बचो तो सुची गाल थारे दा बाबा 6 महीने जो बगल पुलिस का वेशी दान मुखे जास दिने आ वना ठीक है बाबा मेहरबानी। मुमताज बीबी ने तुझे कौन अल्लाह दे वो यार बरसात होने वाली है। अच्छा भाई भागो। अबे ये भज्जू कहाँ गया? अरे यही तो था हमारे साथ। देखो अभी 12 पे आने वाली है। ये लानो खान का फार्म हाउस है, यहीं पे ठहर जाते हैं।
कपड़े की तरह चिपक रही है। एक तो बरसात ने परेशान कर दिया है, ऊपर से आप परेशान कर रही हो। पर ये लब खोलिए हुजूर, कुछ बोलिए हुजूर, कुछ बोलिए हुजूर, ये लब खोलिए हुजूर। बरसात की इस रात में यूं जाइए ना दूर, कुछ बोलिए हुजूर, ये लब खोलिए हुजूर। फिर चाहे मौका फेर ले, पर देखिए जरूर, कुछ बोलिए हुजूर, ये लब खोलिए हुजूर। हो गया शौक पूरा, अभी चलें घर पे। इतना बिगड़ते क्यों हो? बरसात ही तो हो रही है, एंजॉय करो। एंजॉय करो, पता है साईं मेरे को कितना मारेगा। अब चल आफत की गुड़िया। तुम लोग इधर क्या कर रहे हो? घर चलो, उठो उठो उठो।
फोन छो नथी खणे? सम्झां पियो त इन्हनि खे पैसनि जी ज़रूरत थी। मुस्कान, हेॾी त तूं मुंहिंजी मोहबत हुई, पर हाणे त तूं मुंहिंजी ज़िद थी वई आहे। ज़िद जेकॾहिं आउं शादी कंदुसि सिर्फ़ तोसां, सिर्फ़ तोसां मुस्कान, सिर्फ़ तोसां। बाबा सुल्तान, रात सॼी रात मुमताज़ बीबी खे खणी केॾां विया? सॼी रात बरसात में फासी विया। कसम ख़ुदा जो, तूं त मुंहिंजे सम्झ खां सफ़ा ॿार आहीं। अॼु मुंहिंजो पुटु सरफराज़ बि अची वई। रईस हुनजो कमरो साफ़ सुथरो कराए छॾियो। अल्लाह मुंहिंजे पुट खे ख़ैरियत सां आणे। बाबा साईं, मां ख़ैरियत सां अची वियो आहियां। अरे ॾिसो, मुंहिंजो पुटु अची वियो। मुंहिंजो पुटु अची वियो। ख़ुशि आहीं? ख़ैर? ठीकु आहियां बाबा साईं, ठीकु आहियां, पर मां हिते फ़ैसिलो करणु आयो आहियां। कहिड़ो फ़ैसिलो? बाबा साईं, हुन जायदाद मां मूंखे पंहिंजो हिसो खपे। पुट, ही त सभु तुंहिंजो आहे। तूं त मुंहिंजो लाडलो पुटु आहीं। हिन जायदाद मां हिसो कहिड़ो? पूरी जायदाद तुंहिंजी आहे। बाबा साईं, हीअ मुंहिंजे परॾाॾा ऐं ॾाॾा जी जायदाद आहे। मां कॾहिं तो इनकार करियां? ही त सॼी जायदाद तुंहिंजी आहे। बाबा साईं, तव्हां हाणे पोड़ा थी विया आहियो। हिन जायदाद जो हिसाब किताब मां पाण संभालींदुसि। पुटु, तोखे छा थी वियो आहे? ही जायदाद तुंहिंजी आहे, सॼी जायदाद तुंहिंजी आहे। तोखे थियो छा आहे? बाबा साईं, हाणे इलाही थी वियो। आउं बि जवान आहियां, मूंखे बि पैसनि जी ज़रूरत आहे। ही तुंहिंजे अबा ॾाॾा जी हक़ लाल जी रोज़ी आहे। ही महिनत सां कमायो आहे ऐं हयाशीअ लाइ कोन जमा कया आहिनि पैसा। हाणे तव्हां पोड़ा थी आहियो, पोड़ा। तस्वीर खणी मुसले ते वियो, छॾियो त जायदाद मां संभालियां। हेॾो तूं बदतमीज़, मूंखे ख़बर कान हुई। मूंखे गुस्ताखी करण ते मजबूर न करियो। साईं, 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 तव्हांजी छा थियो साईं? मैं जरा बाहर होकर आता हूँ, ठीक है? पलंग ते सुम्ही मज़ो पियो वठी। असांजे प्यारे प्यारे मेहमाननि सां खिदमतूं पियो कराई। ये मेरे अंकल हैं, मेरे बाप की जगह पर हैं। ये लड़की, खुद को धोखे में न रख। ये बुढ़ा तो चंद दिन का मेहमान है। आपको तो लिहाज करना चाहिए, ये आपके पापा हैं। इस बात का तो दुख है, नहीं तो इस बुढ़े को उठा के कचरे के डब्बे में फेंक देता। कॾे मथे वञण जो प्रोग्राम कयो थी? अच्छा है, इन्हें सुन सकते हैं, न बोल सकते हैं, वरना ये मरी जाते। दीदी, ऐसे माँ बाप 100 किस्म की पाबंदियां लगा देते हैं। ये माँ बाप अपने बच्चों को कितनी मुश्किल से पालते हैं। जवान होने के बाद औलाद अपने माँ बाप को बोझ ही समझते हैं। सीधा सीधा जब बच्चे जवान हो जाते हैं तो माँ बाप को सोचना चाहिए, उनके हिस्से देना चाहिए, ताकि बच्चे अपनी जवानी के मजे ले सके। अरे छोरा, ये जेके मेहमान आया आहिनि, जेतिरो मुंहिंजूं ज़मीनियूं आहिनि, एतिरो मुंहिंजा मुर्गी फार्म आहिनि ऐं मच्छी जा तला आहिनि, इन्हनि खे घुमायसि। पता कोई ग़लती करी? साईं, उनखे ज़मीनूं
फार्म तला सब तो घुमायो पर साईं हाल ॿुधे उनखे अहिड़ी शइ थो ॾेखारियां अहिड़ी शइ थो ॾेखारियां कॾहिं हुनजे पेर कोन थी का बि ग़लती कई त चमड़ी लाइ छॾींदुसि साईं तव्हांजो महिमान अचे हितां ख़ाली मूंखां वञे ईअं कॾहिं थियो आहे शाबाश शाबाश अरे वाह मरा पियो पोइ बि तोखे पियो पिया अरे भाणेजा ख़ैर आहे बाबा हाणे त दिलि चवे थी त वॾेरे साईं जी नौकरी छॾे ॾियां अरे आख़िर छो छा आहे कहिड़ी बाहि लॻी थी जो वॾेरे जी नौकरी थो छॾी अरे तोखे त शाबाश ते शाबाश अरे हिन वक़्तु तूं वॾेरे मुंहिंजा तो हथ कढी हिन वक़्तु वॾेरे मुंहिंजा हथ तो कोन्हे कढणा चाह तोखे ॿुधायां कीअं तोखे कमु करणु खपे वाह मामा वाह अरे हा मामे जे वॾे तोखे परवाह न पवंदी हाँ हिनजे वञे तो वॾेरे लाणे वटि हा हा कम खे ठाहियां थो 5 रुपया घटि कम खे फट वञ वञ तुंहिंजो मामा प्रोफेसर आहे प्रोफेसर अहिड़ो कमु कंदो ऐं अहिड़ो कमाल ॾेखारींदो सॼी ज़िंदगी यादि कंदा लंगड़ उॾाए करे छा हाल आहे रमज़ान ख़ुशि आहे बाबा चङो बाबा तूं ॿुधाए मतलब ख़ुशि आहे बाबा जो ख़ैरु हलो बाबा तव्हां ॿुधाए बाबा कीअं आहियो भली करे आया जी करे आया ही तॾो तोजो आहे अॼु मूं हे सभु ॻोठाणा घुराया हाणे जीअं चूंदाऊं असां अदा असां तव्हां वटि आया आहियूं वोट वठण लाइ असांखे उमेद आहे कि तव्हां वोट ॾेई ऐं असांखे कामयाबु कंदा वोट ॾियारे कामयाबु कंदा जीअं तव्हां हमेशह मूंखे कामयाबु कंदा आहियो असां तव्हां वटि आया आहियूं तव्हां पंहिंजो वोट ॾेई असांखे कामयाबु कजो बाक़ी अलाह मालिक आहे बाक़ी सॼी ज़िंदगी तव्हां सां गॾु आहियूं ऐं असांजी आईंदा नस्ल बि तव्हां सां गॾु रहंदी तव्हां ॻोठ वारनि सां गॾु आहियो अलाह जा करम आहिनि ठीकु आहे साईं ॻोठाणा बि असां सां गॾु आहिनि असांजो असां गॾु आहिनि इंशाअल्लाह तोखे ॾींदासीं महिरबानी थींदी तव्हांजी असांजो इंतख़ाबी निशान तव्हांखे यादि आहे सभिनी ॻोठनि वारनि खे ॿार था करनि अदाबूं जॾहिं बि आउं आयो आहियां अव्हांजे ॻोठ जे भलाई जे लाइ आयो आहियां केतिरा ई कम मंज़ूरु कराया पर इस्तफ़ाक़नि कुझु थिया ऐं कुझु रहिजी विया इंशाअल्लाह हिन इलेक्शन में वोट ॾेई मूंखे कामयाबु करियो त पोइ सभु कम तव्हांजा इंशाअल्लाह कंदासीं असांजो जॾहिं इतहार आयो असीं अव्हांजी ख़िदमत अॻूणे गाई कंदासीं वॾेरो लाणू ज़िंदाबाद वॾेरो लाणू ज़िंदाबाद वॾेरो लाणू ज़िंदाबाद वॾेरो लाणू ज़िंदाबाद सलाम वॾेरा साईं ख़ुशि आहे बाबा एतिरे ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर आयो आहे ख़ुशि आहे चङो भलो जोड़ आहे बाबा केतिरनि ॾींहंनि खां पोइ नज़र आयो आहे बाबा तूं केॾां वियो हेतिरा ॾींहं तूं नज़र न पियो आयो इहो त ॿुधाए किथे वियो साईं 5 सालनि खां पोइ तव्हां बि नज़र आया आहियो बाबा असांजो हिकिड़ो ठिकाणो हुजे जो तोखे ॿुधायूं असां कॾहिं इस्लामाबाद में हूंदा आहियूं कॾहिं कराची में हूंदा आहियूं कॾहिं पंहिंजे ॻोठ में अचूं था बाबा मां अॼु आयो आहियां पंहिंजे ॻोठ वारनि सां मिलण जे लाइ बाबा ॻोठ वारनि जी मोहबत हूंदी आहे तॾहिं माण्हू मिलणु ईंदो आहे
साईं मूंखे कस वारे होटल ते ख़बर पई ऐं दौड़ंदो आयो महिरबानी महिरबानी मुंहिंजो इंतखाबी निशान तव्हांखे यादि आहे साईं ख़बर आहे मूंखे गुहारो वाड़ो न पेन बाबा पेन हिन वारे पैरों को निशान कोन ॾिनो हूंदा साईं ही हमरा मूं कोन सुञातो मूंखे कोन सुञाणे आऊं सुलू सुल्तान ए तू वो तो कोनी जेको होटलन ते मोरा ते पए ये साईं तू या अच्छा साईं को होटल दीजे ये दा साईं के वरी पुछिरो हेरे में के असल तो कम चलो आम तो हर वारे अचो पूरे साईं के ठपो साईं के ठपो न दे बदतमीज साईं निशान है तमीज सां ॻाल्हाईंदो निशान ना सही है वॾो मालूअ थोड़ी तमीज़ सां ॻाल्हाए थोड़ो ख्याल कंदो वञे कान पाण जेको कमु आहे वॾेरो आयो का वॾेरे कमु ॿुधाए न पंहिंजो कमु वॾेरो छो कोन कंदो उमेदवार न इलेक्शन में बीठा न पंहिंजो कमु कार छो कोन कंदा पाण थोरी विसारींदा पाण इंडिया माण्हू आहियूं कमु जेको बि आहे ॿुधाए वॾेरे चलो बाबा ठीक है साईं हिकिड़ो कमु आहे तव्हां में छा आहे बाबा मुंहिंजी इजाज़त हुजे चवां चओ बाबा चओ तव्हां न चवंदा ॿियो केरु चवंदो ठहिजी वई बाबा ठहिजी वई हुतां बाबा ठहिजी वई न साईं ते ठीकु आहे बसंता इहो ई कमु आहे मुंहिंजूं जेके ज़मीनियूं आहिनि फार्म आई उहे बि त तव्हांजे नाले ते आई मूं बि त बाबा त ज़मीनियूं तव्हांजे मामे जे नाले ते करे छॾियूं आहिनि हूअ बि तव्हांजो मामो असांजो पुराणो यार आहे न साईं इमरान खे सम्झाए छॾिजे इन असीं वञूं ज़मीन ते वीचारा हमरा मामा जो हुजनि गले में हथ उहे ग्रीन्स वाटर में ही सभु ॿुधनि था ईअं कोन थींदो ही सभु मुंहिंजा भार आहिनि हे मुंहिंजा हारी आहिनि इनशाअल्लाह तव्हांजो कमु थींदो तव्हां पंहिंजो वोट मूंखे ॾिजो बाबा तव्हां मूंखे यादि रखे जाम भले तव्हांजो अदा ॾिजी ए रईस तुंहिंजा वॾा वाड़ बाबा तव्हांजी महिरबानी हाणे मां हलां थो ॿी जाइ ते बि वर्क करिणो आहे न ठीकु आहे बाबा महिरबानी मां हाणे हलां थो चङो बाबा महिरबानी बाबा चङो महिरबानी अलाह वाई बाबा कुर्ब तव्हांजा कुर्ब इधर कंहिंजो इधर उन महान हस्ती जो है वडेरो मुगले आजम हिकिड़ो मुगल पोइ वरी आज़म मुगले आज़म चमी त सच थो न बिल्कुलु सच थो चवे इहा शइ उनजी आहे शुक्र मुंहिंजा रब आउं बची वियुसि आउं दिलि जो मरीज़ आहियां सच त ॻाल्हाईं थो न कूड़ न ॿुधंदो आहियां बिल्कुलु सच थो चवां हे होड़ा लांचूं माड़ियूं सभु उनजा आहिनि अहिड़े हस्तीअ सां मिलाए कसी असांखे हल न अंधार तो मिलाया आस्ते आस्ते पोड़ो आया ए अच्छा अंदर तू छाओ अंदर इते शीय वांदर गडे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हिया है वडेरो मुगले आजम ये मुगले आजम जे तेरनु अगई बारू चौथी जे तलाश में है
असां त पंहिंजा वार ई छा करे रवि जी तलाश में जे मारे वेठो मां हेड़े जी दस्त है वे बाबा वे छुरा ही फकीर कथा जड़े आयो ये फकीर को कया आज़म को मुगल आज़म टीह खां पुठियां चौथी मिली का छोकरी हाय हाय अरे अजनबी कहिड़ी ॻाल्हि करे छॾी अञा ताईं का कोन मिली आहे उन्हीं जे इंतज़ार में वेठो आहियां का मिले हिन मुंहिंजी सॼी मिल्कियत जी का मालिकाणी थिए हे मुंहिंजो 5 रुपए जोरो 10 बंगला 2,000 एकड़ ज़मीन बाबा ही केर कंहिंजे लाइ उन्हीं जे लाइ वेठो आहियां का अचे त मुंहिंजी धन्याणी थिए आवाज़ तो तुम सीट ताईं मथे खड़ी मूंखे ख़बर हुई तुंहिंजी हवा निकिरी ईंदी तोसां मिलियोसि मुगल आज़म पर वरी बाबा इंतज़ार में वेठो आहियां काश मूंखे का अहिड़ी ख़ूबसूरत खानदानी शरीफ़ छोकिरी मिले आज़म हवा त वॾे नंढे सभिनी जी वक़्त ते निकिरंदी आहे पर क़िस्मत तोखे साथ ॾिनो आहे मुंहिंजो शरीफ़ ऐं नेक सुठो खानदानी माण्हू गरीब खानदान जहिड़ी लॻे पई इहे शरीफ़ ऐं ग़रीब जहिड़ी शिकल उहो हिकिड़े दफ़ा हेरा मंडी जे गेट ते ॾिठी पर चङो हुन ॻाल्हि खे खणी छॾ तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां हिन ॻोठ में कीअं आया साईं मुगल आज़म साहब ही जेको आहे न हिनजो नालो बि शरीफ़ आहे ऐं बदकिस्मती सां ही वीचारो पंहिंजी धीअ जो संग मारो साईं कोन्हे सरफराज़ साईं ही पंहिंजे धीअ जी हुन सां शादी कराइण थो चाहे ॻाल्हि ॿुध ज़बान ते कंट्रोल कर हुन सुञो वटि आहे छा हुनजो नालो चङो ॿियनि ॻाल्हियुनि खे खणी छॾियो भला तव्हां बोतल पीअंदा चांहि पीअंदा जेको तूं पीअंदी अरे बाबा इहो त खानदानी मशरूबात आहे अब देर कर देर न कर हां को मसलो शिकल में खानदानी का लगो हां हां को कोने वडेरा ये ॾिस सुल्तान जो मामू कहिड़ो साम्हूं करे रहियो आहे गोरा इहो कमु त मां बि करे सघियुसि पोइ मामे खे केॾी तकलीफ़ ॾिनी आहे इंग्लिश लॻे तो हाणे मूंखे खरेड़ी आदत ख़तमु करणी पवंदी अच्छा दिलि जी आदत मुगल साहब ॻाल्हि ॿुध तुंहिंजी चौथी शादीअ जो त किसो हिते रहिजी वियो हमरा त हलियो वियो ख़ैर का आहे मसलो छा आहे खुली करे ॻाल्हाए चौथी शादी अफ़सोस छा खानदानी ऐं शरीफ़ छोकिरी मिले ई नथी जंहिंसां चौथी शादी करियां मारो मामू तो खाबू वाडो कम करे वेठो हिन उमिरि में मामे खे कमु करण जी कहिड़ी ज़रूरत हुई इहो कमु त मां बि करे सघियुसि हीउ त हिकु कैरियर थो ॾेखारे मां त हिनखे पूरो फिल्म ॾेखारींदुसि आज़म इशारे में को सम्झे तोखे चयो न असां खां वधीक जेको शरीफ़ माण्हू मुंहिंजी माइटी आहे ये शरीफ़ खूबसूरत लगे तो चमू पर जो पियो था हां पियो कहानी सर बात तमा तो बिल्कुल एक घणी फिल्म उठायो पर मुझे बड़े मकसद हो वो मौका पूरा मुझे कम किया
हाणे हला जो मतलब है कि तू असांखे इस्तेमाल थो करे। हाँ यार इहा त ॻाल्हि सही आहे पर वो सुल्तान चयो पे त अवां पंहिंजी भाइटी जी शादी सरफराज सां था कराए। ए तोबा तोबा छो तो पाण खे गुनाहगार करे। मुंहिंजी भाइटी त आधा जो किताब पढ़े थी सरफराज जे नाले। अरे पोइ त मूं यार ॻोल्हे वरिती न। अब गिलास सफ़ा गा पी 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 अञा पी ॻोल्हे वरिती। सम्झो चवण छा थो चाहे? बाबा सम्झाया ने तो सम्झाया ने इहा तुंहिंजी जेका भाइटी आहे इहा ई मूं ॻोल्हे वरिती न। तो जहिड़ो खानदानी ऐं शरीफ़ मन तो ते त जहिड़ो कर 12 खानदाननि जा फल पका ॿारनि पर पंहिंजी रिश्तेदारी पक्की आहे न वो खानदानी माण्हू इहे पोइ वरी को घटि रहिया जा। अब आप कुर्बान वञा के पट के ता कुर्बान वञा हिन ब्लैक एंड व्हाइट फोटो वता। अरे सदा वञे बाबा तो मूंखे पसंदि कयो का ॻाल्हि कोन्हे महिरबानी। अरे जुमन ओ बाबा जुमन। हाजिर साईं हाजिर। अरे बाबा मिठाई जो बंदोबस्त कर मिठाई जो चौथी शादी जो आसरो मिलियो आहे। वन जल्दी मिठाई जल्दी वरी हथ पटे जड़ी तो मुझे छिका लगी पई लगे। इस यार ज़बान तो तुंहिंजी पक्की आहे न मुसा। हां तू पंहिंजी भाइटी जी शादी मुसां कराई ते कराए ना नशो खराब तक तो चाहिए जे ज़बान दे समझ में आ गया वो नचे सरफराज़ान जे चक्कर में अची वई बने पाड़ा उम्र में भी तो खा वठो है। कारी मेहंदी लगा पांजी उम्र तो लिखा है होने जो पे कदे उन्हें जायदाद कोन दी तो मुंहिंजी उम्र में गुज़री हाणे जे हुन जे जायदाद जो इंतज़ार कयो सी ना तो पोइ आऊं त हलियो बि तो सुठो पंहिंजे घर बाक़ी मिलंदो छा तंहिंजे करे जेको साम्हूं आहे शुक्र मुर्समान ॻाल्हि के मुर्समान न हिते जो के खानदानी हां खानदानी यार तोखे मञियो बाबा मञियो बस। हां सब तो पंहिंजे सबूती ॾिनी तो छलो पको करे ॾिजो मिठाई वञण जो उहो बि ग़ाइब थी वियो। साबती काटे छोकिरी तव्हांखे हथ में रखणी पवंदी या ठला वञो असां में इहा रसम ई कोन्हे। बाबा बिल्कुल तोखे तो फोड़ी बो छोरा जुमन जी साईं जी। बाबा राज आयो साईं आयो। बाबा जुमन आखिर पाण बि त मुगले आज़म वॾेरा आहियूं। ओ बंडा डंडा जेको पंहिंजो हार पहला जिते लखे करोड़े ख़र्च थियल आहे खणी अच त बाबा जी भाइटी जे तोहफ़े में ॾियूं। आखिर ही त खानदानी माण्हू आहे पाण बि त खानदानी आहियूं न। वञी बाबा वञी जल्दी खणी अच। खानदानी बाबा ॾाढो क्या सचल साईं पंहिंजी अखियुनि सां ॾिसो तव्हां वारो मेहमान शरीफ़ हिन जे भाइटी सां तव्हां शादी कई हिन सां शादी कराइण थो चाहे पंहिंजी भाइटी जी। अलाए बकर में कुकड़ में। अरे बाबा ई तू छा थो करी ही तोखे ख़बर न आहे असांजे पर ॾाढा शाहजहान औरंगज़ेब शहज़ादो सलीम सभिनी खे इहो ई हाल पियल हूंदो ऐं अॼु आउं तुंहिंजी भाइटी खे बि इहो ई हाल तोहफ़े में ॾियां थो। हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां बादशाही दरबार में जेका अनारकली नची पई न जंहिं गानो ॻायो पे प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया है कोई चोरी नहीं की प्यार बस सेल खत्म थी यार। वाह 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 बाबा तुंहिंजे खानदान जी ख़बर पइजी वई हार ॾिसंदे नचणु शुरू करे छॾियो नी। वाह साईं वाह साईं अची पंहिंजी मिठई छांदी छोरा जेके हेर जो हेर वठी वञ मतां गोली हणी छॾींदुसि सम्झे। हाणे ठहियो गाली हणी छॾींदुसि तोखे पहिरीं ख़बर कोन्हे कहिड़ो अशराफ मुड़ुसु आहे वठी आयसि हिते वञ
हिनखे वठी तोखे बि गोली हणी छॾींदुसि वञ अहिड़ा महिमान वठो हिते जो असांजे विच में ठिका बि थो करे अब चए सच तो तू हीरा मंडी चक्कर कटण वारो आऊं बकरा मंडी हाणे तू मूंखे हिते मुजरो कर हाणे तव्हांखे त नज़र बि कोन मिलाए सघंदुसि सरफराज़ खे ख़बर पइजी वई आहे तूं पंहिंजी भाणेजी जो रिश्तो हिन सां पियो करी हू वियो बंदूक खड़ा हुन खां ठोके न छॾी ठीक आहे तो छा हाणे मोकिले आदम जो रिश्तेदार थी विया आहियूं हा नंढी ॻाल्हि छा कीअं मटका अरे बाबा सुल्तान तोखे ख़बर न आहे ही असांजो माइट थी वियो आहे ऐं हिनखे असां बादशाही चाबी चाढ़े छॾी आहे हाणे तयार आहे तयार पर बाबा वरी असांजे ॻोठ जो मसइलो आहे वरी ॻोठ में रहूं था तूं सरफराज़ खां वरी असां तोखे पार ताईं तूं वञ वरी बि असांजे ॻोठ में जहिड़ा झगड़ा थी पवंदा बाक़ी तोखे जेको मुंहिंजो हू जेको सीवियूं जो जेको बंगलो आहे न बाबा हू तुंहिंजी भाईटी जे नाले करे छॾियो न बसि भाई खणी विया हा बाबा रमज़ान में वंड वठण जे कम अची बाबा खणी वञ मूंखे हले मूंखे ॿाहिरि मूंखे ख़बर आहे त तूं खानदानी न पर पेनू फ़क़ीर आहीं पर ख़ैर आहे मामा खुदा जी मार कोने थोरो आस्ते बटाक माण्हू हणंदो आहे हिन में मारे त बटाक के मनी तो आसमान ते पिया आहिनि अरे बाबा अहिड़नि सां ई ॻाल्हाइणो पवंदो आहे हाणे भॼ त भॼऊं हुनखे त गाॾी में चाढ़े रवानो करे अच्छा साईं पगड़ी पार धुआं थी वञे बाबा जी मन हेॾा जी हाजिर साईं हाजिर अरे बाबा कम ख़राब थी वियो जल्दी उन राणे खाने जो पटका न जल्दी लाणू ना मामा लाणू भले लाणू 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 राहू लाणू चको बाय खड़ी वञने के पहचान बस वञ हा हाणे ॿुधाए हाणे उते न तो लाण खाने वाला वरी के पाजी पोया कर हा भई पंहिंजे सत मन मिट्टी में मिली मां हल त वडेरे लाण जो थोरो मनियो चङन फेर बात है जो ठठ कयो पर समझ अरे पोते कमाई छे गिला हलिया नौकरियाने खां पंहिंजी खिदमत पियो कराई मुंह संभाल के बात करें ये मेरे बाप जैसे हैं छोरी क्यों अपना वक्त बर्बाद कर रही हो चले जाओ अपने बाप के पास प्लीज आप मेरे मुंह मत लगा करें तेरे मुंह को लगता है मैं तो अपने बाप के पास आया हूँ पंहिंजी जिद छॾे ॾे मरंदे मरंदे दौलत भी पाण सां गॾु क़बर में खणी वेंदे छा पंहिंजी दौलत मुझे नाले करे छॾ इस मुमताज जायदाद का उसूल आसान हो सकता है अगर तुम मुझसे शादी करो मेरे बाबा का यही मकसद था आपका मकसद क्या है मुझसे शादी करने का मकसद यही है अगर तुम मुझसे शादी कर लो सारी जायदाद मेरे नाम हो जाएगी मैं और तुमसे शादी ये नामुमकिन है इस मुमताज दौलत ही सब कुछ है अगर तुम मुझसे शादी कर लो मैं तुझे अच्छी खासी रकम देने के लिए तैयार हूँ तुम इतने लालची हो जो खून के रिश्तों की कदर नहीं करते साईं मां अची सघां थो अचो वॾे साईं जा चमचा सुल्तान कहाँ पर है सुल्तान मेहमानों को जमीन पे ले गया तुम यहाँ अंकल का ख्याल रखो मैं सुल्तान से मिलने जा रही हूँ अच्छा ॻाल्हि एतिरे तक पहुची वई है मिस मुमताज
तो असांजे नौकरनि सां घुमे थी। जी साईं। छा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? साईं तव्हां मुंहिंजा सरकार आहियो। तव्हां जेको बि हुकुम कंदा हुकुम करण जे लाइ तयारु आहियां। तोखे पंहिंजे वफ़ादारी जो सबूत ॾियणो पवंदो। साईं तव्हां मुंहिंजे मालिक जा पुट आहियो। तव्हांजो हर हुकुम मुंहिंजे अखियुनि ते। तव्हां हुकुम कयो। त पोइ ॿुध, पंहिंजे ममताज़ बीबीअ खे असां शादी करण ते राज़ी कर। माफ़ कजो साईं, आउं त हिते हिकिड़ो मुलाज़िम आहियां। मुंहिंजी कहिड़ी औकात जो आऊं तव्हांजे महिमाननि खे इहे नज़र चवां। मूंखे ख़बर आहे तूं मूंसां शादी करण ते इनकार करे चुकी आहे, पर तुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधाईंदी। पोइ तूं आहीं जेको हिनखे राज़ी करे सघे। साईं आउं तोसां वाइदो थो कयां त हिकु चकर कोशिशि करे ॾिसां थो। कोशिश न, ही तोखे कमु करणो पवंदो। आख़िर तोखे पंहिंजे वफ़ादारी जो सबूत ॾियणु पवंदो न बाबा। हाणे वञ। मुंह मोड़ के रखा है, मुझे यहाँ क्यों बुलाया? इसीलिए बुलाया कि वो मेरा वडेरा साईं है, तू उन सां गॾु शादी कर ले। ये खबर देने के लिए मुझे बुलवाया है, मैं उससे शादी करूंगी। हाँ हाँ, थुला है, सुठा है, जवान है, पैसे वाला है, जो जगह पे तो करे। मैं तो तुमसे शादी करूंगी। मुझसे शादी करनी है। मुंह में छा है चरी? आउं तो मिस्किन मानो या पान वडेरा साईं वटि नौकर आया, नौकर। चरी समझते नहीं है बात को। हाँ। अगर तुम मुझे मिल जाओ
हाँ बेटा मैं अभी आया। कमदार जी साईं। कमदार अल्लाह जो शुक्र है, ॾिसी सघां थो, ॿुधी सघां थो, सभु अल्लाह जो शुक्र है। अल्लाह वॾो करम कयो परवरदिगार। साईं इहा त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। मां वञी नंढे साईं खे ॿुधायां। सबर कर, पहिरीं सरफराज़ न मुमताज़ अचनि, हुननि खे ॿुधायूं, ॾाढा ख़ुशि थींदा, पोइ वरी ॿियनि खे ॿुधायूं। तूं ॿुधी त कोन सघंदे, अगरि मां तोखे ॿुधाइणु चाहियां थो, मां मुमताज़ बीबीअ सां शादी करणु चाहियां थो। तूं त पंहिंजी दौलत मुंहिंजे नाले कोन कंदी। मूं त सोचियो आहे मुमताज़ सां शादी करे सॼी दौलत पंहिंजे नाले करे छॾींदुसि। थोरा हरी छो न थो, दौलत ते नाम बणिजी वेठो आहीं। कमदार जी साईं। ॾिसे पियो असांजो ई रत असांखे जेको सो नांग पियो बनाए, हिन खां बहितर बुंगो होसि या बेरो होसि त पोइ अल्लाह मूंखे मौत छो न ॾिनो। अहिड़ो पुटु अल्लाह कंहिंखे न ॾे। कहो जो कहना चाहते हो। मैं जो गाल करूंगा मानेगी? एक बार कह के तो देखो, अपनी जान भी दे दो। जान वान नहीं चाहिए, सिर्फ आपकी हाँ चाहिए बस। जी कैसी हाँ? अगर अपने लिए कह रहे हो तो हाँ है, अगर किसी और के लिए कह रहे तो ना है। देख मैं तेरे आगे हाथ जोड़ता हूँ, तू बस मेरे साईं सरफराज से शादी के लिए हाँ कह दे। क्या आप चाहते हो कि मैं सरफराज से शादी कर लूं? हाँ। दिल से कह रहे हो? हाँ दिल से कह रहा हूँ। जी अगर आपकी ख्वाहिश है तो जाओ नाचो गाओ, मैं तैयार हूँ। आपने जो मुझे नाचीज को इतनी इज्जत बख्शी और मेरी बात मानकर आपने मुझ पर बहुत बड़ा एहसान किया, और ये आपका एहसान मैं जिंदगी भर नहीं भुला सकता। बड़े बोले हो, जाओ खुशियाँ, सारी हकीकत सामने ही आ जाएगी। 1 2 3 4 वाह वाह सुहना तू जो सिंगार, सनड़ी गिची में सोनो हार, मुझे यार बले बले ओ बले 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 ओ मुझे यार बले बले ओ बले बले बले। देखो सामू जी तो कि दिसंदो ना दिसी तो के मेरा मत खिलंदो रहा। ओ चरिया चरिया तोला दिल चरिया 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 तोला दिल चरिया चरिया चरिया
मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे आहा जुआ जुआ मजबूर आशिक मजबूर भल के दो भी कंधार हुजे मजबूर आशिक मजबूर भल के दो भी बाबा तू हिते कमदार केर वठी आयो इनखे मां हिते पाण आहियां हाँ मां ॻाल्हाए बि सघी थो ऐं ॿुधी बि सघी थो अल्लाह साईं जो शुक्र है कि मूंखे तो जहिड़े शैतान जे नसीहत ॾियण लाइ वरी जीअरो कई मूंखे हाणे तुंहिंजी ज़रूरत न आहे जेको मां करे सघंदुसि मां पाण कंदुसि सही तो चवे जॾहिं माउ पीउ पोड़ा थी वेंदा तॾहिं इहो ई जवान पुटु सम्झंदो आहे त माइटनि खे खणी कचिरे जे दॿे में विझाया बाबा ईअं हुकुम लाए थो जीअं औलाद हुनजो ग़ुलाम हुजे मां सॼी राति सीने सां लॻाए ऐं उजाॻो करे पीउ महिनत करे पुटनि खे कमाए खाराए ऐं हुननि जो हक़ न आहे जो तव्हांजे लेखे सम्झाए सघे मां पंहिंजो हक़ थो घुरां हक़ कहिड़ो हक़ पंहिंजे जायदाद मां हक़ थो घुरां छाजी जायदाद छाजो पैसो कहिड़ियूं ज़मीनियूं कहिड़ियूं खेतियूं ॿाड़ियूं तुंहिंजियूं हुया तुंहिंजे पीउ जूं तुंहिंजे पीउ जी ऐं मुंहिंजे ॾाॾे जी जंहिं ते तूं नाथ थी वेठो आहीं पुट अॼु तुंहिंजी ग़लतफ़हमी दूर थो करियां ही जायदाद तुंहिंजे ॾाॾे जी न आहे मुंहिंजी कमाई आहे मुंहिंजी सिर्फ़ु मुंहिंजी कमाई आहे इस सरासर कूड़ आहे कूड़ हिन भरी महफ़िल में सच सॼो साम्हूं अची वेंदो कहिड़ो सच असां हिकिड़ा ग़रीब भाई हुआसीं अहिड़ो दोस्त हो मुंहिंजो यार मोहम्मद जंहिंजे मरण खां पोइ ही जायदाद मूंखे मिली हुनजो पुटु बि 3 सालनि जो हो मां महिनत करे हीअ जायदाद पुछंदे कोन तो नंढड़ो 3 सालनि जो केरु मेरे दोस्त आज इस पर्दे को उठा दो सुल्तान उठ हेॾां अच हीअ सुल्तान चूअड़ जो सुल्तान असल जायदाद जो वारिस हीअ ना ना ये कूड़ा कूड़ हाँ मैं भी गया हूँ सारी जायदाद इनकी है इन ॻाल्हि जो मां बि शायदि आहियां हीअ जायदाद सुल्तान जी आहे साईं तो मूंखे कहिड़े इम्तिहान में विझी छॾियो मां हुननि ॾचनि में पवणु नथो चाहियां मूंखे तव्हां पाण खां जुदा न कयो ऐं बसि तव्हांजी ख़िदमत ई कंदुसि इन खां वधीक मूंखे ॿियो कुझु न खपे मूंखे ख़बर हुजे त हीउ मुंहिंजो पुटु वॾो थी नाफ़रमानी थो करे त हिनजे पैदा थियण सां हिनजो गलो दॿाए छॾियां मुंहिंजा दोस्तो हीअ असांजी भुल के असीं बच्चा पाले वॾा करे असांजी ख़िदमत कंदा हीअ असांजी भुल असांजी भुल दोस्तो ही नांग खां वॾा ज़ेरी ॻाल्हि हिननि खे पंहिंजो सारो मता सम्झो उते बरख़ुदार ॾाढो हेश कयो हाणे पंहिंजे मालिक जी ख़िदमत कर छा मां वाकई मालिक थी वियो आहियां तूं त शुरू खां ई मालिक आहीं चलो साईं हुन मूंखे इहो ॿुधायो तव्हां जेको कुझु चवंदुसि उहो कंदे छो न कंदुसि पहिरीं मूंखे यकीन ॾियार यकीन मुंहिंजे अल्लाह ते हो
जो कुछ कंदो अल्लाह कंदो ही अल्लाह जो कसम जीअं तूं चाहींदे तीअं थींदो मूंखे पंहिंजी ख़िदमत नाहे कराइणी तव्हां वचन ॾिनो आहे अल्लाह जो कसम खयो तव्हां मूंसां अने ही कसम ते तव्हां क़ाइमु रहो हाणे मूंखे पंहिंजी ख़िदमत नाहे कराइणी मूं त हमेशह तव्हांजी ख़िदमत कई आहे ऐं नंढे साईं जी बि ख़िदमत कई आहे साईं इहो हक़ मूंखां तव्हां न खसो मूंखे तव्हां पंहिंजी ख़िदमत करण जो अञा बि मौक़ो ॾियो ऐं बाक़ी ही जेका धन दौलत मुंहिंजी आहे मूंखे रुपयो बि न खपे इहा आउं पंहिंजे तरफ़ां नंढे साईं खे ॾियां तव्हांजो सिर्फ़ु शफ़क़त भरियो हथु मुंहिंजे मथे ते विझे ऐं आउं हमेशह तव्हांजी ख़िदमत कंदो रहां केॾो फ़र्क़ु आहे तो में हिन में ज़िंदगी भर असांजी ग़ुलामी कई पर तूं ऐश करे तूं फुलनि में बि रही कंडनि जे मथे गुज़ारियो ही कंडनि में बि रही फुलनि जे मथे पियो गुज़ारे मुस्तग़फ़िरुल्लाह मूं हमेशह तव्हांजी ख़िदमत कई ऐं मूंखे हथ वधण जी आदत पइजी वई उन जे करे अॼु खां पोइ चोर जा सुल्तान बि तव्हां आहियो ऐं ही मिल्कियत जायदाद जा मालिक भी तव्हां आहियो वेरी गुड जाओ इन बातों को छोड़ दो बाहर जाओ मुमताज तेरा इंतजार कर रही वारो कर बिस्मिल्लाह वारो कर पकड़ लो इनको जाओ थाने में बंद करा दो शाबाश पुट शाबाश हाणे ता बई बार बनजी विया आहियो शाबाश सुल्तान हेॾा तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मामा हेॾा बाबा हेॾा बाबा इन्हनि जी शादी मां पंहिंजे हथनि सां करणु चाहियां थो शाबाश पुट शाबाश इहा ई उमेद हुई मूंखे तो हाणे जा ॾिठे चङाई सां सभिनी जी दिलि माण्हू खटी वठंदो आहे हा मामा बिल्कुलु तव्हां सही था चओ अरे हाणे त दिलि ख़ुशि थी ने हिकिड़ो त थे लालच बुरी भला सुठो कए पर हाणे उहो छोरी तुंहिंजे लाइ इंतज़ार पई करे प्यारा भाणेजा अरे हिन सारी ख़ुशियुनि जे करे पंहिंजे मामे खे ॾियो साज लगड़ उॾाए करे वञ छोरी बीठी रही मामा इहो कॾहिं कोन थींदो शाबाश हाणे आउं चवंदुसि त मुंहिंजो पाणी जो सुल्तान जिंदाबाद इश्क से आगे कुछ नहीं
स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। Y'all ready to bring the riff back? स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत।